वल्यौमिल आखिर वल क़द्रि खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बअसे बअदल मौते अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। अल्लाहुम्मा या रब्बल अरबाब अल्लाहुम्मा इग़फिर लना अल्लाहुम्मा इन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि इबादतिक अल्लाहुम्मा इन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि सल्लल्लाहु अला हबीबिना मुहम्मद। खब्बे पासे दे खब्बे बुबे जे बांग हेठ इन जाइ ते इंसान जी दिल आहे। इन दिल में इहो ख़्यालु रखो त असांजी दिल अंदरि ज़िक्र करे रही आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। इहो ज़िक्र ख़्याल में कयो, ज़बान तारूं सां लॻल हुजे, साह अची वञे पियो, दिल में इहो ख़्यालु रखो त दिल अंदरि चई रही आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। जेको ज़बान सां ज़िक्र कबो आहे उनखे ज़बानी ज़िक्र सॾिबो आहे, हीउ वरी दिलि जो ज़िक्र आहे। हिन में का बि महिनत रियाज़त पोरियो ॾहा चिला फ़कर फ़ाका कुझु न आहे, फ़क़ति ख़्यालु हुजे हथकार सां दिलि यार सां। दुनिया जो कमकार कयो, खाओ पीओ सुम्हो घुमो हलाल वजह जो रिज़्क़ रोज़ीनो बेशक कमायो, मगर दिलि में इहो ख़्यालु रखो त दिलि असांजे अंदरि चई रही आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। इंशा अल्लाह ताला इन ख़्याल जे रखण सां इहा मोल दिलि जहिड़ी थींदी, सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत ऐं इश्क़ नसीब थींदो। जीअं जीअं तव्हांजो एतिक़ाद ऐं यकीन वधंदो तीअं तीअं इहे ज़िक्र बि वधंदो वेंदो। हिन में का बि महिनत न आहे, को बि पोरियो का रियाज़त या बुख काटण या चिलो कमाइण कुझु न आहे, फ़क़ति ख़्यालु हुजे। जेॾी महिल कमकार खां वांदा थियो त पोइ हीअं चुप करे दिलि खां ज़िक्र वेही करायो, ईअं सम्झो मुंहिंजी दिलि हिकिड़े पखी वांगुरु परिंदे वांगुरु अंदरों पुकारे रही आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। हाय हाय इहो ख़्यालु पचाइण सां अंदरि में दिलि ज़िक्र में चालू थी वई। जॾहिं दिलि ज़िक्र में जारी थी वई पोइ तव्हांजो अखियूं निंड कंदियूं, दिलि अलाह जो ज़िक्र पई कंदी। ज़िक्र कंदे 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 मौत अची वञे त क़यामत ताईं इहा दिलि अलाह जे ज़िक्र खां बंदि न थी। अखियूं निंड कंदियूं, दिलि अलाह अलाह पई कंदी, क़यामत अची वेंदी, ज़िक्र तव्हांजो जारी हूंदो। सम्झो था, इहा तव्हांजे दिलयुनि जी दवा आहे। ज़िक्र छा आहे जी? दिलयुनि जी दवा। दवा तॾहिं असरु कंदी आहे जॾहिं दवा जी किरी कबी, दवा जी परहेज़ कबी। हिन दवा जी किरी आहे जो निमाज़ 5 वक़्त पढ़ो, निमाज़ असुल न कज़ा कयो। जेॾी महिल वुज़ू सारे निमाज़ पढ़ो था त अवल ॾंदण हणी वुज़ू सारे निमाज़ पढ़ो। हिकिड़ी निमाज़ जे बदिले तव्हांखे 70 निमाज़ुनि जो सवाबु हासिलु थींदो। अथव ॾंदण? घटि आहे, घटि आहे, जन वटि न आहे से उहे पेशेवान थियो त छो मां अहिड़ी सुन्नत खां महरूम आहियां। इहो ॾंदण न अथव, इहो जन्नत जी टिकेट अथव। ॾंदण पाबंदी सां ॾेई निमाज़ पढ़ंदो तव्हांजो मौत कलमे सां ऐं ईमान सां रब नसीब कंदो। जेॾी महिल वुज़ू सारे निमाज़ पढ़ो अवल ॾंदण हणी वुज़ू सारे निमाज़ पढ़ो। बीड़ी भंग चिलिम आफ़ीम नशो नसवार नास बुरनि बुछड़नि माण्हुनि जी सोबत संगत बिल्कुलु छॾे ॾियो, नेक माण्हुनि जी संगत इख़्तियार कयो। जेको मसालो शरीयत पाक जो ॿुधो उन ते अमल कयो। ॾाढ़ी अचे त उनखे छॾे ॾियो, 5 हथ जी मुठ थी वञे। इन खां घटि हिकु आङुर न हुजे, हिकु ज़रो बि घटि न हुजे। जेकॾहिं थोरो बि सुंवारी हद खां घटि आयो
तो वो या फैशनी दाढ़ी तांजी थींदी, बाकी सुन्नत जो सवाब कोन मिलंदो। समझो था, सुन्नत जो चो सवाब मिले, जेका उहा सुन्नत जो हिकड़ी सुन्नत ते अमल करे तो 100 शहीदन जो सवाब मिले। वो अजर ऐं सवाब जेकॾहिं चाहियो था तो पोइ पूरी बाशरा मुठ रखाए। भला हाणे रखी तो कुछ अथव न, खणी थोरो वधायोसि। जे बार गरो आहे त भला मूंखे चओ त मां बि खणायां। गरो आहे बार? हाँ, अमल अल्लाह वटि उहो क़बूल थींदो जंहिंमें ॿ ॻाल्हियूं हुजनि। अमल जी क़बूलियत जा 2 शर्त आहिनि। अमल जी क़बूलियत जा ॻाल्हायो, जेकॾहिं उन्हनि मां हिकिड़ो शर्त बि न लधो वियो अमल क़बूल न थींदो। 2 शर्त न लधा विया अमल क़बूल न थींदो। अमल जी क़बूलियत जे लाइ घणा शर्त आहिनि? 2। हिकिड़ो शर्त आहे अमल में इख़लास हुजे। अमल उहो कयो जेको अल्लाह जे ख़ातिर हुजे। नियत कहिड़ी हुजे, गर्ज़ कहिड़ो हुजे, मौला तूं राज़ी थी। या अल्लाह, ही इबादत तो कयां, ही नमाज तो पढ़ां, ही खैरात तो कयां, ही दाढ़ी रखां तो, ही पटको बधां तो, ही सजदो कयां तो, मौला तूं राज़ी। जेकॾहिं गर्ज़ गैर जो अथसि, माण्हुनि जे ॾेख वेख जे लाइ, पंहिंजी इज़त जे लाइ, पंहिंजी शोहरत जे लाइ, पंहिंजी नामवरी जे लाइ, पंहिंजे नाम ऐं नमूद जे लाइ इबादत थो करे, हुकुम मिले थो त इहा इबादत मोटाए हिन जे बूथ ते वराए हणोसि। हिन जी इबादत जी मूंखे का ज़रूरत कान्हे। ओ अदा, ओ मिठा यार, हे लफ़्ज़ पंहिंजे दिलि ते लिखी वञाए। महिनत बि करी, मज़ूरी बि करी, सॼो ॾींहुं तगारी बि खणी, ऐं शाम जो मालिक चवई त मज़ूरी बि कोन ॾींदो, साईं रहंदो 2 टे लपाटूं हणी छॾई। छा थो सम्झी? कहिड़े ॾुख जी ॻाल्हि आहे। सॼो ॾींहुं महिनत बि कयईं, मुशक़त बि कयईं, बार बि खयईं, ऐं शाम जो मज़ूरी बि न मिलियसि, रहंदो 2 लपाटूं लॻी वियसि। ॾुख जी ॻाल्हि आहे कान न जी? पहिरीं प्यारा, अमल कयो, बेशक कयो, पर अमल जो शर्त अथव त नियत मुंहिंजे रब जे रज़ा जी हुजे। मौला तूं राज़ी थी, मुंहिंजा मालिक तूं राज़ी थी, तोरी मुंहिंजो ॿियो को गर्ज़ न आहे। कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। हबीब तूं फरमा त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो मरण, मुंहिंजो जीअण सभु अल्लाह जे लाइ आहे, जेको जहाननि जो पालणहार। इबादत उहा ई इबादत आहे, उहा ई मक़बूल इबादत आहे जंहिंमें गर्ज़ रब जी रज़ा जो हुजे। इहो पहिरियों शर्त अथव इबादत जी क़बूलियत जो। ऐं ॿियो शर्त आहे अमल उहो क़बूल थींदो जेको सुन्नत मुताबिक़ हुजे। अमल उहो क़बूल थींदो जेको सुन्नत मुताबिक़ हुजे। अमल केॾो बि सुहिणो करे, पर जेकॾहिं सुन्नत मुताबिक़ न आहे त उहो अमल मरदूद आहे। चओ अमल मक़बूल अमल उहो आहे जेको मदीने वारे मीर जे तरीक़े मुताबिक़। भला निमाज़ पढ़ो, उन में रकात में रुकू घणा कंदो आहियो? हिकिड़ी रकात में रुकू घणा? 2 जी? रुकू ऐं सजदा 2 रुकू। भला खणी हिकिड़ो रुकू वधायूंसि, ये 2 सजदा कयूं था, 2 रुकू बि खणी कयूं, अल्लाह जे अॻियां झुकूं था, सुभान रब्बियल अज़ीम पढ़ूं था, पाक आहे मुंहिंजो रब जेको अज़मत वारो आहे। अल्लाह जी अज़मत था बयान कयूं, तस्बीह रब जी था पढ़ूं, अल्लाह जे अॻियां इबादत था कयूं। 2 रुकू कयासीं, निमाज़ थींदी या न थींदी? जी ॻाल्हायो, थींदी? ओ बरोच पियो चवे मौली साहब कई तकरीर, बाबा जेको बिना वज़ू जे पढ़ंदो निमाज़, हुनजी निमाज़ कोन थींदी। चई मौली साहब इहा तुंहिंजी ॻाल्हि सही न आहे, मूं कई भेरा पढ़ी आहे, मुंहिंजी त थी वई आहे। हा, मूं त कई भेरा पढ़ी आहे, मुंहिंजी त निमाज़ थी वई, तूं कीअं थो चई कोन थींदी आहे? हा, तव्हां रुकू कयो न, तव्हां अल्लाह जे हुज़ूर झुकी वियो, रब जी तस्बीह पढ़ियव, गुनाह त कोन कयो न, ग़लति कमु कयव? ॻाल्हायो, गुनाह कयव? न न न न, रब वटि मक़बूल न आहे। भला 2 सजदा आहिनि, उन जी जाइ ते 3 सजदा खणी कयो। हिकिड़ो वधीक सजदो कंदव, वधीक तस्बीहूं पढ़ंदव, अल्लाह जे अॻियां नक निरड़ घसाईंदव, रब जे हुज़ूर में सजदा रेज़ थी वेंदव, ॿियो ख़बर इहा निमाज़ क़बूल पवंदी कन न? छो न पवंदी?
छो न पवंदी जो मिठड़े मोहम्मद करीम जो तरीक़ो ये ना है, महबूब ये कौन पढ़ी आ। रब फरमाए थो त मुझे महबूब जे तरीक़े ते हलो त मां कबूल कया। भली इबादत कयो, भली सजदा ॾियो, पर जेसी ताईं मुझे दिलबर नबी जे तरीक़े ते न हलंदो ये सजदा ये नमाज़ूं रब वटि मक़बूल न आहिनि। अब ॻाल्हि सम्झो था? हाँ, ॿ शर्त अथव, हिकिड़ो इख़लास हुजे, ॿियो अमल बर सुन्नत हुजे। बस ये ॿ पर मिली विया, तुंहिंजी इबादत उॾामी रब जी बारगाह में पहुची वई। पखी त ॿिनि परनि ते उॾामंदो आहे न, जे हिकिड़ो पर भञी छॾीसि त उॾामंदो, ॿई पर न हुजनिसि त उॾामंदो। तुंहिंजी इबादत जा ॿ पर आहिनि, हिकिड़ो आहे इख़लास ऐं ॿियो आहे सुन्नत ते अमल। वदा महबूब जी सुन्नत ते हलो। फ़क़ीरो, जेकॾहिं तव्हां हिन मिस्कीन सां मोहब्बत रखो था ऐं तव्हां पंधड़ा करे आया आहियो त हे पैगाम दिल ते लिखी वञो ऐं हिन पैगाम ते वञी अमल कजो। बस इहे ॿ ॻाल्हियूं सिखी वियो त मां सम्झंदुसि त मुंहिंजो ही एहतमाम सॼो सजायो थी वियो। हा, ही जलसो, ही उर्स, ही ख़र्च, ही नंगर, ही चरागा सभु सजाया थी विया जेकॾहिं तव्हां ॿिनि ॻाल्हियुनि ते अमल करे वियो। हा, ये ॿई ॻाल्हियूं पंहिंजे हियांव ते लिखी वञो। विख विख ते गर्ज़ ऐं नियत इहा बणायो त मौला तूं राज़ी थी। ऐं ॿी ॻाल्हि हीअ त महबूब जी सुहिणे सरदार जी सुन्नत ते हलो, महबूब जे तरीक़े खे अपनायो, महबूब जे वाट खे वठो। बस इहा वाट अथव जेका सिधी जन्नत ॾे वेंदी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो सिधो लीको कढियऊं, उन जे पासे में वरी ॿिया टेड़ा सेड़ा हीअं लीका घणा कढियऊं। फरमायूं त ॿुधो, ही हिकिड़ो सिधो लीको आहे, ॿिया उन जे पासे में कई वर वकड़न वारा लीका आहिनि। इहे जेके वर वकड़न वारा लीका आहिनि इहे अथव गुमराही वारियूं वाटूं, ऐं हीअ अथव मुंहिंजे सुन्नत वारी वाट जेका सिधो जन्नत ॾे वञे। हा, ओदा अहिड़ी सुहिणी सिधी शाहराह, अहिड़ो हाईवे छॾे ऐं वञी हिन ओझड़ में सन्हियुनि घिटियुनि में पाण खे रोल न, इन्हनि घिटियुनि में रुली वेंदे, बुखियो उञो मरी वेंदे, मंज़िल ते कोन पहुचंदे। ते मंज़िल मुराद ते पहुचण चाहीं थो त मुंहिंजे मदीने वारे जी शाहराह वटि। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हिकिड़ी सुन्नत छॾण जो केॾो नुक़सान आहे। तवजह कजो, ही ॻाल्हि सम्झिजो। मुंहिंजे सुहिणे सरदार फरमायो आहे त मुंहिंजा उम्मती सदाईं कामयाब हूंदा, मुंहिंजा उम्मती सदाईं, पर हिकिड़ो शर्त आहे, जेसी ताईं टोपियुनि जे मथां पटको ॿधंदा, जेसि ताईं। अब हाणे सरकार फरमाइनि था त मुंहिंजा उम्मती जेसी ताईं टोपियुनि जे मथां पटको ॿधंदा तेसि ताईं सदाईं कामयाब हूंदा। जॾहिं टोपियुनि जे मथां पटको ॿधण छॾे ॾींदा, सखणियूं टोपियूं पाईंदा या मथा उघाड़ा कंदा, त पोइ उन्हनि ते दुश्मन मुसलत थी वेंदा। हाँ, हबीबन करीमन फरमायो अल अमामत तीजानुल अरब, पटको अरब जो ताज आहे। पटको अरब जो। हाणे तव्हां अरबनि में हलिया वञो, सऊदी अरब में वञो पटको तव्हांखे कोन मिलंदो, इराक में वञो तव्हांखे मथो उघाड़ो मिलंदो, शाम में वञो तव्हांखे मथो उघाड़ो मिलंदो, बहरेन में वञो, मस्कत में वञो, साईं मुंहिंजा अरब अमारात में वञो, टोपी मिलंदी, रुमाल वेड़ींदा, पटको कोन मिलंदो। साईं फरमाइनि था जॾहिं मुंहिंजा उम्मती पटको ॿधण छॾे ॾींदा त पोइ उहे ज़िल्लत में पइजी वेंदा, उन्हनि जो रोब ख़तम थी वेंदो, दुश्मन उन्हनि जे मथां मुसलत थी वेंदा। अब अखियुनि सां ॾिसूं था, अरबनि पटको ॿधण छॾे ॾिनो, हिन मजलिस में तव्हां ॻणींदो त अल्हम्दुलिल्लाह अध खां वधीक पटके वारा आहिनि, कुझु टोपियुनि वारा बि आहिनि, पर घणा तव्हांखे पटकनि वारा नज़र ईंदा। तव्हां अरबनि जी महफ़िल में वञो त तव्हांखे ॻोल्हण सां बि पटके वारो कोन मिलंदो। मूं पंहिंजी ज़िंदगी में अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह
91 खां वठी हींअर 2003 आ, हर साल में हिकिड़ो भेरो 2 भेरा 3 भेरा हाज़िरी नसीब थींदी आ। इन 20-25 सफ़रनि जे अंदरि मूं हिकिड़े अरब खे पटको ॾिठो बस। सूडान जा कारा उहे ॿधंदा आहिनि, बाक़ी अरब सऊदी जा मूं सिर्फ़ हिकिड़ो, जेको मुंहिंजो उस्ताद मोहतरम आहे सैयद मोहम्मद बिन अलवी, अल्लाह सदन दर्जन खे बुलंद करे। उन हिकिड़े मके जो अरब आहे, असली मके जो बाशिंदो आहे, कुरान जो मुफस्सिर ऐं मुहद्दिस आहे, उन खे मूं पटको ॾिठो। बाक़ी सऊदी में मूं कंहिंखे पटको न ॾिसो, इराक में कंहिंखे पटको नज़र न आयो। तॾहिं त बुश बुछड़ो फौजूं वठी आयो आहे। हाँ छो काफिर मुसलमान खे अचे गुलाम बणाए। इराक जहिड़ी पाक सरज़मीन, असांजे मुर्शिदनि जा आस्थाना, उन्हनि जे मथां अॼु काफिर हुकूमत करे। छो महबूब जे गुलामनि महबूब जे तरीक़े खे छॾे ॾिनो, हुज़ूर जी सुन्नत खे छॾे ॾिनो, पटका ॿधण छॾे ॾिना, ॾंदण ॾियण छॾे ॾिना, जमात सां निमाज़ पढ़ण छॾे ॾिनी, आका जी सुन्नत खे छॾियऊं। अॼु उन्हनि जे मथां दुश्मन हुक्मरानी था कनि। हाँ वदा इस घर को आग लग गई घर के चिराग से। गलती असांजी पंहिंजी आ, कुसूर असांजो पंहिंजो आ, जो असां महबूब जो तरीक़ो छॾे ॾिनो। पर ए काश जे मुसलमान अॼु बि महबूब जी सुन्नत ते हले। हाँ अॼु बि जेकर महबूब जे वाट ते हले त इंशा अल्लाह ताला बुश धूड़ थी वेंदो। अमेरिका रूस वांगुरु भोरा भोरा थी वेंदो। हाँ अदा वो पाकिस्तान वारो तव्हां बि पेर सुधारियो, न त हुननि कमीणनि जूं निगाहूं वरी हेॾे अथव। हुननि कमीणनि जूं नापाक नज़रूं हिन पाक सरज़मीन ही असांजो पाकिस्तान इन्हनि काफ़रनि जे लाइ ईअं आहे जीअं कंहिंखे को तीर सीने में चुभियो पियो हुजे। पाकिस्तान जे लाइ उहे ईअं सोचनि था जीअं को उन्हनि खे तीर चुभियल हुजे। पर इंशा अल्लाह हे पाकिस्तान मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो मुल्क आहे। ऐं हिन ॻाल्हि ते मां को वधा नथो कयां, पर हक़ीक़त थो ॿुधायांव त पूरी दुनिया में किथे बि एतिरो पटको न हूंदो जेतिरो पाकिस्तान में पटको। सूबो सरहद पठान पोइ सुन्नत सम्झी या पंहिंजे क़बाइली रिवायत सम्झी सॼो पटकनि सां। ऐं हिते सिंध में तव्हां ॾिसो औलिया किराम जे मञण वारा, फ़कीरनि जे मञण वारा, वलीयनि खे मञण वारा, उहे सभु पटकनि सां ॾिसंदा। हाँ महबूब जी सुन्नत ते अमल आहे। इंशा अल्लाह ताला जेको पाकिस्तान ॾे मेरी अखि कंदो उन जी अखी निकतल हूंदी। हाँ महबूब जी सुन्नत ते अमल कयो, महबूब जे तरीक़े खे मज़बूत अब्दू अलैहि बिन नवाज। साईं फरमाइनि था जीअं होड़ुनि सां हीअं कीअं मज़बूत पकड़बो आहे दंदनि सां, साईं फरमाइनि था मुंहिंजी सुन्नत ते ईअं चंबड़ी पओ। बिदअतुनि खे छॾियो, नयूं ईजादूं दीन में न कयो, पंहिंजा हथ जा ठाहियल तरीक़ा मुंहिंजे दीन में दाख़िल न कयो। दीन उहो आहे जेको मदीने वारे साईं असांखे सेखारे। असांखे पंहिंजे तरफ़ूं इजाज़त न आहे जो उनखे घटायूं या वधायूं। जी घटाइण या वधाइण को आलिम हुजे, को मुफ्ती हुजे, को पीर हुजे, को केॾे मकाम वारो हुजे, उनखे हक़ न आहे जो महबूब जे दीन खे घटाए वे या वधाए वे। दीन उहो आहे जेको मदीने वारो साईं असांखे पेश करे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह अल्लाह मुझे महबूब जे वाट ते हलण वारा, हुजूर जी सुन्नत खे अमल में आणण वारा, हिते भी कामयाब हुते भी कामयाब। महबूब जे गुलामनि जी हिते भी शोभा त हुते भी। चओ अल्लाह 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 अल्लाह
एक तू न रुसी दिलदार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भल। महबूब राजी थे, महबूब राजी थे। महबूब जी जात राजी हुजे दुनिया रुसे त घबराए न। जे तू सुन्नत ते अमल करी, जे तू शरीयत ते अमल करी, तोखे ताना मिलन मेहना मिलन। तुझी खोरी थे तुझे ला मेराज थी वो। जे दिहाड़े तो ते माण्हू खिलन उन दिहाड़े तुझे मथा मलाइका बि रहमत जूं छाऊं कंदा। जे दिहाड़े महबूब जे तरीक़े ते हलण में तोखे गार मिले, जे दिहाड़े ते तो ते पत्थर लगे पक जान अॼु तुंहिंजी सुन्नत ते अमल थी। एक तू न रुसी दिलदार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भल। एक तू न रुसी दिलदार मुझो तो सानी जो नातो, मुझो तो सानी जो नातो टुटणो नया कदे रूह जो रिश्तो। तू गम लाई गम टार, गम लाई गम टार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भल। एक तू न रुसी दिलदार। हाय हाय हाय, हाँ सुभान अल्लाह। सरकार मदीना ताजदार सोने हबीब जी जात जेकॾहिं राज़ी आ त रब राज़ी आ, महबूब राज़ी आ त तुंहिंजे लाइ जन्नत जा 8 दर खुली विया। हाँ इन्नल्लाह खलकल जन्नत लिमन अता। अल्लाह ताला जन्नत ठाहियो ई उन जे लाइ आहे जेको महबूब जो गुलाम। व इनकान अबदन हबशिया, भली कारो हबशी गुलाम आ, बानो आ, सूरत शबीह चङी न अथसि, कारड़ो कोझड़ो आ, पर जे महबूब जो गुलाम आ त जन्नत जो खातेदार। इन्नल्लाह खलकन नार लिमन असा व इनकान हुर्रन कुरैशिया। हुर्र आजादा, कुरैशिया कहिड़े बि आला नस्ल जो आ, पर जे महबूब जो बेफरमाना त रब उन जे लाइ जहन्नम ठाहे छॾे। अजब आ जो तूं हेड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी ॾिसी वाइसी पोइ मोटी वञी थो वरी उहे साॻा कम। हाँ बेख़बर करे त उन ते मयार कोन्हे, तूं त बाख़बर आहीं। वदा हिन जमायत खे लॼाए न। हाँ हिन प्यारी जमायत मुर्शिदन करीमन जे सोहणे साथ के लॼाए न। महबूब जे हिन टोले मुर्शिदन जे हिन पाक टोले खे लॼाए न। क़यामत जे ॾिहाड़े में जॾहिं तूं मुंहिंजे सोहणे फज़लाबादी जे साम्हूं पेश थींदे त पोइ कहिड़ो जवाबु ॾींदे? हाँ फ़क़ीर सॾाए, मुरीद सॾाए, मोटी वञी तुंहिंजा किरदार बुछड़ा आहिनि, तुंहिंजा कम ग़लति आहिनि, तुंहिंजो उथण वेहण नाजाइज़ आहे, ॿुधाए त पोइ मुर्शिदन जे अॻियां तूं कहिड़ो जवाबु ॾींदे? जी चओ अल्लाह 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 समझ रखो थी सियाणो दावत न थई पराओ। ओ समझ रखो थी सियाणो वतन थई पराओ। परावने देरन जो यर आई तू कराओ। हितों कई अलाव्या छदे जुरायूं असीं ॾींहं बटड़े मुसाफ़िर दायूं। वेंदासूं वतन दे छॾे पंहिंजूं जायूं
वसींदी बटड़े मुसाफिर दायूं ओ समझ रखो थी सियाणो वतन थई पराओ सोच सोच फिक्र कर ओ मुजादा ही वतन पराओ ही देश पराओ ही घर परावा ही जायूं परायूं पर ही बदन जा कपड़ा भी परावा हाउ के ना हाँ वड़ा तू दावा हयूं वेठो ही ते ही शे मुंजी ही शे मुंजी ही शे मुंजी पर तुझो साह भी पराई मिल्कियत हाँ ओ मिठड़न मारुन जा वलर वही व्या अदा मिठड़न मारुन जा वलर वही व्या हिक बे पुठियां सफर हली व्या अज माग उए वैरान वयार जान छॾी हे मकान वयार बिन ॾींहंनि जो तूं महिमान वयार जान छॾी हे मकान वयार सुजाग थी रे तवज्जो कर चओ अल्लाह 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 देवियड़ा दोस्त प्यारा माइट मिट पियो माव बेचारा ओ थियड़ा रवान वयार जान छॾी हे मकान वयार ओ मुजादा अज ही उर्स मुबारक जी तकरीब अज ही 24 रबीउल अव्वल जो ॾिहाड़ो मुंहिंजे मुर्शिदन करीमन जे विसाल जो ॾिहाड़ो अज उहे ॾिहाड़ा यादि था पवनि उहे मिठा माण्हुनि जा मिठा ॿोल यादि था पवनि इन ई मस्जिद में मुंहिंजा सोना रबर वेही इहे मिठियूं सलाहूं ॾींदा हुया इहे अजीब ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुया सुबुह जी निमाज़ पढ़ी वेहनि त ॾींहं लड़ी वञनि रातियूं ढरी वञनि अहिड़ियूं मिठड़ियूं गुफ़्तगोयूं ॿुधाईंदा हा अहिड़ियूं सुहिणियूं गुफ़्तारूं ॿुधाईंदा हा जो ख़ुदा जो कसम ईअं वेही धोंदा हा जीअं अम्मा पंहिंजे मेरड़े कपिड़े बचड़े खे मेरड़ा कपिड़ा धोंदी आहे मुंहुं धोंदी आहे गिगूं लिमूं धोंदी आहे ईअं मिठड़ा मुर्शिद करीम वेही असांजे दिलुनि खे धोंदा हुया ओ इने तड़ मथां लाला के जी मुंहिंजा काल लंघे विया इने तड़ मथां के चीर काल लंघे विया ओ जलुई दियो चितो मौत जी मलन काला हे के चीर काल लंघे विया अदाए में तड़ मथां लाला ओ लोग सुतो पियो निंड्रू करे तू जागी रब खेरी जाए लाला ओ के चीर काल लंघे विया इने तड़ मथां
चीर काल लगे विया ओ लोग सुतो पियो निंड्रो करी तू जागीर बखेरी जाए लाला के चीर काल लगे विया चवल्ला ओ करे वठो त्यारी कर मुल्ला इजो तुंहिंजो आई वारो करे वठो त्यारी आजिज़ इजो तुंहिंजो आई वारो मिठो मुर्शिद वियो जादे उन्हें तो के बेलणो आ मिठो मुर्शिद वियो जादे उन्हें तो के बेलणो आ दुनिया जा वठ मज़ा जानी मगर कॾहिं मरणो आ वियो जो आखिरत ॾेसो वरी वापस न वरणो आ वियो जो आखिरत ॾेसो वरी वापस न वरणो आ जो अल्लाह 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 ओ करे वठजे की करणो थई वरी वापस न वरणो थई करे वठ जे की करणो थई वरी वापस न वरणो थई हिसाब किताब थियणो थई सारे सब सां ॾियणो आ छॾे हिन दार दुनिया के कबर ॾेने हलणो आ न को माइट न को मारू न को पीउ मां कम ॾींदई भजी बेज़ार भर थींदई यके सिर सूर सहिणो आ यके सिर सूर सहिणो आ मुंहिंजा पिरी प्यारा उहो ॾियारो ईंदुई अकेले सिर अल्लाह जे मुल्क ते हलणो पवंदुई बच्चन के इते छॾींदे घर तड़ ज़ालियूं ज़ेवर इते छॾींदे हथे खाली अल्लाह जे मुल्क ते हली पेश थींदे ओदा ही दुनिया जे सदाईं रहण जी जाइ हुजे हा त मुंहिंजो मदीने वारो मीर कॾहिं दुनिया खां पर्दो न करे मुझा सोना सरदार जंहिंजे लाइ सारो जग जुड़ियो जॾहिं मुंहिंजे महबूबन करीमन दुनिया ता पर्दो फरमाए गुंबदे खदरा जे सरजमीन में जॾहिं आरामी थिया आहिनि असां बि वीचारा बेताब बेकरार रोंदा वतन रड़ंदा वतन हज़रत अबू बकर सिद्दीक शाम मुल्क जो रस्तो वठी महिलनि जा महिल पंधु करे वेंदो आहे सॼो ॾींहुं अबू बकर सोना काॾे विया हो
इकड़े बेरे मुझो महबूब ने रस्ते सा शाम मुल्क दे वियो सो वरी वो रस्तो जाचण वियो मता किथे मुझो पुनल एडे वियो हुजे ओ विंदेड़ी अजुवा पुनल को डिठो ओ विंदेड़ी अजुवा पुनल को डिठो गोली हिन बानी जो पुनल की पुछो विंदेड़ी अजुवा पुनल को डिठो हजरत बिलाल सुनो मदीने जे गलियुनि में रिहूं कंदो ज़ार ज़ार महबूब खे ॻोल्हींदो वधे अल्लाह अल्लाह मदीने पाक जे अंदर महबूब जी ज़ियारत न पई थे दीदार न पियो थे उहा गुफ्तार उहा कचहरी हज़रत बिलाल सुनो मदीनो छॾे वञी मुल्क शाम में हलब जे शहर में वञी रहियो आहे त हाणे महबूब नज़र नथा अचनि कीअं दिलि बेक़रार खे कीअं तस्कीन ॾियां शाम मुल्क में वञी रहियो आहे केतिरो वक्त गुज़री वञे थो हिकिड़ी रात बिलाल सुतो पियो आहे त ख्वाब में मुंहिंजे दिलबर नबी जो दीदार थियो अथसि सरकार फरमाइनि था मां दिल जफ़वत या बिलाल ए बिलाल ही कहिड़ी जफ़ा आहे ही कहिड़ी जुदाई आहे छा मुंहिंजे ॾिसण जे लाइ बिलाल दिलि नथी कढई बिलाल मुंहिंजो मदीनो छॾे हलियो वियो ही बिलाल जी दाह निकिरी वई अख खुली आ सुजाग थियो आ रड़ करे चए थो लब्बैक वसदैक या रसूल अल्लाह लब्बैक जा नारा हणी हज़रत बिलाल मदीने ॾे हलण लॻो आ सम्झी त शायदि महबूब वरी ज़ाहिरी ज़ियारत करण जे लाइ मौजूद हूंदा रात ॾींहुं रोंदो सफ़र कंदो अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर यादि पियो निंड नेणनि जी फिटी मूंखे हो तो हर हर यादि पियो अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर यादि पियो निंड नेणनि जी फिटी मूंखे हो तो हर हर यादि पियो हज़रत बिलाल सुनो मुंहिंजा दोस्तो हलब मजा सफ़र कंदो मंज़िलूं कंदो मदीने पाक में अची पहुतो आहे जॾहिं बिलाल मदीने में पहुतो त मदीने में शोर पइजी वियो हुज़ूर जो भांगो अची वियो बिलाल अची वियो नंढड़ा ॿार पंहिंजे अमड़ियुनि खे पिया चवनि अम्मा अम्मा हुज़ूर जो भांगो बिलाल त आयो आहे महबूब कॾहिं ईंदा हुज़ूर कॾहिं ईंदा ओ अम्मा ॿुधायो त दिलबर नबी केॾी महिल ईंदो अल्लाह अल्लाह हज़रत बिलाल मदीने पाक में पहुतो आहे सिधो मस्जिद नबवी में आयो मस्जिद नबवी में दिलबर नज़र न आयो मेहराब खे ॾिसे वरी मिंबर खे ॾिसे ज़ार ज़ार रोए थो हज़रत बिलाल मुझे दिलबर नबी जे मज़ार अनवर ते अची खाक पाक अखियुनि सां लाहे रोई चए थो या रसूल अल्लाह शाम मुल्क मां घुरायो आहे हाणे भला ज़ियारत त करायो न सुहिणा दीदार त करायो न ओॾो सॼो थो बिलाल आयो आहे आका वरी को भाकुर पायो कौहा कचहरी कयो जेका ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में दीदार कराईंदा अल्लाह अल्लाह मदीने जा माण्हू गॾु थी अर्ज़ कनि था ओ बिलाल अॼु उहा बांग चई ॿुधा जेका सुहिणे नबी जे दौर में तूं बांग चवंदो हुए अॼु उहा साॻी बांग चई ॿुधा हज़रत बिलाल थो चवे ओ प्यारो मां कीअं बांग चवां जॾहिं बांग चवंदोसि अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवंदोसि आंगुर जो इशारो करे चवंदो हे तो मुंहिंजो महबूब अॼु आंगुर कंहिं खणा इशारो काॾे कयां मूंखे बांग जे लाइ नचो मतां किथे मुंहिंजो हियां न फाटी पए अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर यादि पियो निंड नेणनि जी फिटी मूंखे हो तो हर हर यादि पियो इश्क ॿारण ॿारिया मूं त माग मदीने जा सारिया घोड़ा हिते कीअं घारिया मूंखे घोट गोहर यादि
पियो अल्लाह अल्लाह नगरा शहजादा इमाम हसन हुसैन अचन था हजरत बिलाल के अर्ज कन था ओ चाचा बिलाल अजुआ बांग चई बुधा जेका नाने नबी दे अगे चवंदो हुए ओ बिलाल जिस वक्त गुजरी विया आहिनि उन्हें तुझे मिठे आवाज ॿुधण जे लाइ दिल बेकरार ओ बिलाल जुआ सागी बांग चई ॿुधाए हज़रत बिलाल शहजादन के भाकुर पाए चुमी चवे थो ओ सोना मां कीअं तव्हांजा अंगल मोटाया जो मूं पान ॾिठो मदीने वारो मीर तव्हांखे कुल्हनि ते चढ़ी घुमाईंदो हुयो हाणे जिथे तव्हां चओ उते बि मां बांग चवां हज़रत इमाम हसन हुसैन सोने बिलाल के वठी मस्जिद नबवी दे छत ते हाणे बीहारियो अथनि बिलाल हाणे हिते बि बांग चओ जेका नबी जे दौर में बांग चवंदो सुभान अल्लाह जेॾी महिल बिलाल बांग चई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ओ मिठो आवाज़ बिलाल जो बांग जो निकतो आ मदीने दे फज़ाउन में अज वरी बिलाल जी बांग गूंजण लगी आ मदीने जे माण्हुनि खे हुजूर जो दौर याद अची वियो माण्हुनि जूं दाहूं निकिरियूं रड़ियूं निकिरियूं हर अखि अश्कबार थी वई माण्हू पंहिंजे घरनि मां निकिरी पिया मुंहिंजा दोस्तो पर्देदार औरतूं पंहिंजे घरनि मां निकिरी पियूं के माण्हू पंहिंजे जायुनि जे छतुनि ते चढ़ी पिया सभई मुंहिंजा दोस्त हिक ॿिए खां पुछण लॻा त अॼु त मदीने वारे मीर जे दौर वारी बांग उहो साॻो आवाज़ अची रहियो अल्लाह अल्लाह ॿारड़ा पंहिंजे अमिड़ियुनि खां पुछनि पिया ओ जी जले अम्मा असांजे नबी जो बांगो बिलाल त अची वियो पर सुहिणो मोहम्मद करीम केॾी महिल ईंदो अल्लाह अल्लाह जेॾी महिल बिलाल सुणे बांग चई अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चई आंगुर खयई मुसल्लो मेहराब खाली नज़र आयो बिलाल दाह करे वञी किरियो आहे बेहोश थी वियो ओ छॾे मूंखे दोस्त विया हलिया विया लधो मुंहिंजो झूला की न संभारो ओ वेठड़िया आया वाट ते अल्लाह मियां है वेठड़िया आया वाट ते अल्लाह मियां मन हो तू अचे मुझे जे तॾे छुरी विया छॾे मारे विया मारे हिन त मुठीअ खे हे पुनल पुनल कयूं पई सॾे छोरी विया छॾे मारे विया मारे हिन त मुठीअ खे चओ अल्लाह अल्लाह मौत अचण वारो थई अल्लाह जा प्यारा पैगंबर हलिया विया जंहिंजे लाइ काइनात सजाई वई उहे महबूब भी हिन दुनिया ता पर्दो करे विया ओ पिरी प्यारा अॼु सुभाणे तुंहिंजो नंबर भी अचण वारो अथई रे सुजाग थी होशियार थी ॿी कहिड़ी तकरीर ॿुधायां ॿियो कहिड़ो वाइज़ ॿुधायां ॿी कहिड़ी नसीहत ॿुधायां मुजादा मूं मिस्कीन जो अर्ज़ इहो अथई त अख पट यार वक़्तु वञई थो अमल साले कर मतां ओचितो इज़राइल जा हथ तुंहिंजे गिचीअ में पइजी वञनि हलिया ओ वक़्तु वञई थोड़े वेल मुसाफ़िर कर कार कतण जी वक़्तु वञई थोड़े वेल मुसाफ़िर कर कार कतण जी कर कार कतण जी काने वेल वेहण जी वक़्तु वञई थोड़े वेल मुसाफ़िर कर कार कतण जी चओ अल्लाह 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 अल्लाह
दुनिया फानी, दुनिया जो मिट्टियों माइटियों फानी, दुनिया जा माल मिलके तू फानी। ओ मुजादा जे वफादार संगत गोली त अल्लाह ही उनजे हबीब जी संगत। अमल साले कर, साले अमल कर, इया संगत नेक अमलन वारी तो के कब्र क़यामत ऐं आखिरत में कम ईंदी। हां मोहब्बत रखी त दुनिया जो मोहब्बतूं सब कूड़ियूं थई, दुनिया जो मोहब्बतूं सब फानी ऐं बेबका थई। जे सच्ची वफादार मोहब्बत थई त अल्लाह उन जे हबीब जी। चओ अल्लाह 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 ओ बिना मोहब्बत मिठे रब जे जीअण जग में अजायो आहे। ओ बिना मोहब्बत सच्चे रब जे जीअण जग में कूड़ो आहे। ओ बड़ी मोहब्बत संदी बाज़ी खेडन के घोट ऐं गाज़ी रिझाए रब कयूं राज़ी सूर्य सिरड़ा ॾिनऊं साए। बिना मोहब्बत मिठे रब जे जीअण जग में कूड़ो आहे। ओ बुढ़ल हणनी जो नारो लाहे छड़ लोक जो लारो वसाए जिते सुदिल वारो वसाए जिते सुदिल वारो तुझो वरिया मसा छाए। हाय 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 दिल वारो देश वसाए, दिल वारी दुनिया के आबाद कर। दिल जे अंदर अल्लाह जो जिक्र कमाए त रब जी मोहब्बत नसीब थई। जो चवंदो रहो अल्लाह 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 अल्लाह। इश्क बिना भी गाल न खोल, इश्क बिना भी बोल सजनैया बोली बोल, इश्क बिना भी। हाय 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 ॿियूं ॻाल्हियूं, ॿिया विर्द, ॿिया वज़ीफ़ा, ॿिया सभु सांग कई पर यार मोहब्बत वारो सांग त हासिल करे ॾिस। ओ इश्क बिना भी गाल न खोल, बिरह बिना भी गाल न खोल, बोल सजन इहा बोली बोल। इश्क पखी को अर्श जो आहे दाम दाणो ॾे वो दर्द जो ठाहे। कुर्ब कुसण में रोज़ थुकाए हेरे में इश्क झोल ए बोल सजन इहा बोली बोल। इश्क बिना भी गाल न खोल, बिरह बिना भी। हाय या बोली केडी न भली बोली आ। अरे दुनिया जा हजार सूर दिल में रखियूं वेठोई, हजार गणतियूं दिल में रखियूं वेठोई, हजार फिक्र दिल में रखियूं वेठोई। हिकड़े यार जो फिक्र मन में रखो, सजी दुनिया त दुनिया पर आखिरत जे फिक्रन खां भी छुटकारो मिली वेंदी। सब दुखन का छुटकारो मिली वेंदी जे दिल में कमाईंदे अल्लाह अल्लाह। ओ मुझा पिनी प्यारा ही गाल त खास हुआ, तवज्जो कर, ही गाल त खास हुआ, ही गाल त अणलभा गाल त नायाबा। पर असी त विच बाजार में होको था लायूं पिया, मन को खरीदार बणजी पवे। मन को हिन सौदे के वठे, मन को हिन सौदे के समझे जो हिकड़े यार जी मोहब्बत जा सूर ऐं पूर दिल में पैदा कर। ओ दिलड़ी दिनम जतो के वापस वरण जी नाहे, दिलड़ी दिनम जतो के
सोना दिलड़ी दिनम जातो के वापस वरण जी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाए दिलड़ी दिनम ओ सवे दुनिया में सोना बेहद हुस्न वारा सवे दुनिया में सोना बेहद हुस्न वारा पर तो सा मजाल के सिर्फ में बीहण जी नाहे तो सा दिलड़ी दिनम जातो के मुझे सोना दिलड़ी ओ बुद्धि मौत मुझे जो मिठड़ा ओ बुद्धि मौत मुझे जो मिठड़ा जल्दी वर ओ बुद्धि मौत मुझे जो मिठड़ा जल्दी वरण संदी गजे तोरी अबिए के मोकल मुझे लाशे लटण जी नाए तोरी अबिए के मोकल मुझे लाशे लटण जी नाए सिर जो कयो मुसौदो हाजल ए दिलड़ी दिनम जातो के सोना दिलड़ी दिनम जातो के मुर्शिद दिलड़ी दिनम जातो के या वापस वरण जी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाए दिलड़ी अल्लाह ओ दिलड़ी दिनम जातो के या वापस वरण जी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाए दिलड़ी दिनम जातो के ओ खतड़ो लिखियो मुतो दे सूरन संदो समूरो तोरी अबिए के मोकल खोले पढ़ण जी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाए दिलड़ी दिनम जातो के सोना दिलड़ी दिनम जातो के जानी दिलड़ी दिनम जातो के या वापस वरण जी नाए सिर जो ओ दिलड़ी लुटी जने जनड़े यार सीता कलन मुयते कने वो यार दिलड़ी लुटी जने अल्लाह अल्लाह दिलड़ी लुटी जने इश्क जयो खा पंधयणांगा इश्क जयो खा पंधयणांगा मुब मिलने थवो ॾाढा महांगा सूर मिलने थायर सिक में सांगा हे कलन का कने कने वो यार सीता कलन मुयते कने वो यार दिलड़ी लुटी जन ओ चरियो आया चरियो आया चरियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया कयो आ मस्त महबूब कयो आ तेरे बत में करियो आया चरियो आया चरियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया कयो अल्लाह न मिलने मलामत जो न को ये दरिया तानन जा ये दरिया तानन जा तलब में सब तरियो आया ये दरिया तानन जा ये
तलब में सब तरियो आया, चरियो आया, चरियो आया, चरियो कयो आ मस्त महबूबन कयो आ। खिले थी खल्क छाती पियो नहीं परवाह का कंहिंजी, खिले थी खिले थी खल्क छाती पियो नहीं परवाह का कंहिंजी। फ़क़त राज़ी रहे राणो, फ़क़त राज़ी रहे राणो, जहीं कदमे किरियो आया, चरियो 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 आया, मोहब्बत में चरियो आया। खिले थी खल्क छाती पियो नाहे परवाह का कंहिंजी, खिले मुझी महबूब दिल मोहे, मुझी महबूब दिल मोहे, फसाए कैद क्यों काबू, मुझी महबूब करमुला इन चरियाप में वडो भागन भरियो आया, करमुला इन चरियाप में वडो भागन भरियो आया, चरियो आया, चरियो आया, चरियो आया। अल्लाह 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 मुझी दिलड़ीअ जो दिलदार भी तू मुझे सासंदो सिंगार, मुझे दिलड़ीअ जो दिलदार भी तू मुझे सासंदो सिंगार, मुझे दिलड़ीअ जो दिलदार भी तू मुझे, मुझो कलम भी तू, कुरान भी तू, मुझो फैज़ भी तू, फुरकान भी तू, मुझो जान आई जिंद जान भी तू, मुझे साहसंदो सिंगार भी तू, मुझे दिलड़ीअ जो दिलदार भी तू, मुझे दिलड़ीअ जो दिलदार भी तू, मुझे हाय 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 अल्लाह अल्लाह यार महीना ले लग गया दिलियां, यार महीना ले लग गया दिलियां, हाय हाय गोल गोल तकिया में शहर दियां गलियां,
यार माई नाले लग गया दिलिया अल्लाह वही वजह से अल्लाह अल्लाह मुझा दोस्तों मानू चवंदा ही चरिया आहिनि ही छो था नचन ही छो था रड़ियूं दाहूं कन अरे इन्हनि खे जिन थियो आले जादू लॻो आले छा थियो आ वदा ही चरिया नाहिनि हे जिन नाहे हे जादू नाहे हे मोहब्बत जो डंगो आ जेको बेवस दाह कराए छॾे तोखे इश्क जो डंगो लॻो नाहे तोखे कहिड़ी ख़बर त ही छो था दाह कर न बमदान दाशफ्त सामान ज़ेर न बमदान दाशफ्त सामान ज़ेर न बमदान दाशफ्त सामान ज़ेर बावाज मुर्गे बनालद फकीर हाँ सुरूद त छा बम त छा पर कुकड़ जे आवाज़ ते फकीर वजद में अची वेंदा आहिनि जहां पुर समास्त मस्ती व शोर वले के चिबिन दराई न कोर हाय 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 वदा मोहब्बत जो डंग जंहिंखे लगे उन्हें के खबर पवंदी आहे त ही छो रड़ियूं थियूं थियनि छो दाहूं थियूं थियनि इहो अखियुनि मां लुड़क छो था वहनि ही आहूं छो थियूं निकिरनि मुंहिंजा दोस्तो हज़रत कलंदर लाल शहबाज सुहिणो जेॾी महिल मोहब्बत जो मौज मस्ती ईंदी हुअसि त ईअं बाज़ार जे विच में बीही नचंदो ऐं दाहूं कंदो तो मोहब्बत जी सुर्की पीती नाहे इश्क जी चाशनी तो चखी कोन्हे तोखे कहिड़ी ख़बर त मोहब्बत कहिड़ी शइ आहे ओदा जे मोहब्बत जी सुर्की पीअण चाहीं त चओ अल्लाह अल्लाह दिल जे गहराइनि मां अल्लाह जो ज़िक्र कर त तुंहिंजी दिल धोपे चओ अल्लाह 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 दिल वारी जमीन के साफ कर तैयार जे मिलण में देर आहे ही का हाँ अल्लाह जे जिक्र जी बुहारी खणी दिल जो सहन साफ कर तो यार जे मिलण में अचण में देर ही कान लगे ओए जो दोस्त आयो अंगण थी बुहारिया जो दोस्त आयो अंगण थी बुहारिया अंगण थी बुहारिया से जो थी विछाया जो दोस्त आयो ओ कांगल दे खबर का कद यार ईंदो अंदर मुय जो जारण कद यार ईंदो जईदी ईंदो किसिया उठारिया जो
जो दोस्त आयो अंगण थी बुहारिया है जो जो दोस्त आयो अंगण थी बुहारिया अंगण थी बुहारिया। ये कन्नन पकड़ने वाली तौबा न, हाँ तौबतन नसूहा या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाह तौबतन नसूहा। ए ईमान वारो अल्लाह जे दर ते तौबा कयो सच्ची दिल वारी तौबा। तौबा जा टे शर्त आहिनि, घणा शर्त आहिनि। हिकिड़ो एहसास निदामत, दिल में पिशेमानी पैदा थी यार वाकई मां गुनाहगार आहियां, वाकई मूंखे ख़ताऊं थियूं। दिल तस्लीम करे त मां ॾोही आहियां। तव्हांजी दिल मञो आहे त तव्हां ॾोही आहियो। दिल मञे थी कोन थी मञे जी? जंहिंजी दिल मञो आहे से ॿुधायो। ऐं ॿियो तौबा जो शर्त आहे त उन गुनाह जे सबबु पंहिंजो पाण खे हक़ीर ऐं घटिया ऐं ज़लील सम्झे त मां रब जी बेफ़रमानी करे पाण पंहिंजी क़द्र क़ीमत किराए वेठो आहियां, पाण खे घटिया सम्झे। इहो तौबा जो ॿियो शर्त आहे। छा इहा शइ तव्हां महसूसु कयो था पंहिंजी दिलि में? कयो था? ऐं तौबा जो टियों शर्त आहे त अज़्मे तर्के मासियत, दिलि में इहो अहद करे त वरी मां इन गुनाह जे वेझो न वेंदुसि। इहो दिलि में पको पुख़्तो इरादो हुजेसि त मां इन गुनाह जे वरी वेझो न वेंदुसि। ईअं न त तौबा करे वरी साॻियो गुनाह वञी करे, दिलि में इहो पको अज़्म करे त मां वरी गुनाह जे वेझो न वेंदुसि। इहे टे शर्त हुजनिसि। साईं फरमाइनि था जेकॾहिं ज़मीन ऐं आसमान जो विच कंहिं माण्हू जे गुनाहनि सां भरियल हुजे ऐं सची दिलि सां तौबा करे उन घड़ी उनखे सभु गुनाहनि जी माफ़ी। हा, जेकॾहिं इहे टे ॻाल्हियूं तो में आहिनि त पोइ अॼु मुंहिंजे हथ में हथु ॾे ऐं मूंसां बैयत कर त मां अॼु खां वठी गुनाहनि जे वेझो न वेंदुसि। क़बूल आहे? हाणे पंहिंजी जाइ ते वेठा हुजो, मां ही चादर पंहिंजी डिघी कंदुसि, जंहिंजो हथु न पहुचे चादर ताईं से हिक ॿिए जे पुठी ते हथु रखो। उथो न, पंहिंजी जाइ ते वेठा हुजो ऐं हिन चादर में हथु विझो। खोलिस खोलिस, वेठा वेठा हुजो, खोलियोसि खोलियोसि खोलियोसि। जेकी नथा पहुचोसि हिक ॿिए जे पुठी ते हथु रखो। वाह, मूंखे न छॾियो, हिन चादर में हथु विझो। वाह, हिनखे खोलियोसि खोलियोसि थोरो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरिहि व शर्रिहि मिनल्लाहि तआला वल बाअस बादल मौत। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी अस्तगफिरुल्लाह 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 तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। अस्तगफिरुल्लाह अल अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा अल्लज़ी ला हौला वला कुव्वता इल्ला हुवा। अल्लाहुम्मा इन्ना नतूबु इलैका फ़ग़फ़िर लना या रब्बना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा इन्ना नस्तग़फ़िरुका व नतूबु इलैका तौबतन नसूहा फ़क़बिल तौबतना फ़क़बिल तौबतना व सब्बितना अला तौबतना या अरहमर राहिमीन। या अल्लाह, मां पंहिंजे सभु गुनाहनि खां